बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। दोस्तों, भाइयों, अनकरीब माह सियाम रमज़ान मुबारक जो भलारो महीनो अचण वारो आहे। वॾिन अज़मतुनि ऐं फ़ज़ीलतुनि वारो महीनो आहे। अवां असांजे आका फरमायो त अर्रजबु शहरुल्लाह व शअबानु शहरी व रमज़ानु लि उम्मती। फरमायो त रजब अल्लाह जो महीनो आहे, शअबान मुंहिंजो महीनो आहे। हेॾी वॾी फ़ज़ीलत वारो रमज़ान मां पंहिंजी उम्मत खे ॾिनमि। रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। रे मां मुराद रहमत, मीम मां मुराद मोहब्बत, ज़ाद मां मुराद ज़मानत, अल्फ मां मुराद उल्फत, नून मां मुराद नजात। एॾी फ़ज़ीलत वारो महीनो। साईं करीम फरमायो जॾहिं रमज़ान शरीफ़ जी पहिरीं तारीख़ याने चंड बीहंदो आहे त जन्नत में हिकिड़ी थधिड़ी हवा लॻंदी आहे। जन्नत में जेकी हूरां कसूरां रोज़ायतन ऐं निमाज़ पढ़ण वारनि जे लाइ अल्लाह साईं जन्नत में जेकी घर वारियूं सिंगारे रखियूं आहिनि, उन्हनि जे ख़ैमनि वटां जॾहिं उहा थधिड़ी हवा गुज़रंदी आहे त ख़ैमनि में रहियल पाक बाज़ औरतूं कुरान मजीद में उन्हनि जे लाइ फरमाए त हूरुम मक़सूरातुन हूरुम मक़सूरातुन फिल ख़ियाम। जन्नत जे नूरानी तंबुनि ऐं बंगलनि में नूरानी ख़ैमनि जे अंदरि जेकी सिंगारे विहारियूं अथई, ये ईमान वारनि जूं ज़ाला। हुस्न जमाल जूं साहब उहे औरतूं अल्लाह साईं जेकी मोमिननि खे रोज़ेदारनि ऐं निमाज़नि खे ॾींदो, हर लिहाज़ खां पाक आहिनि। ये अखर बि कुरान मजीद में रब रहमान इरशाद फरमायो त लम यतमिसहुन्न इंसुन क़बलहुम वला जान फबिअय्यि आलाइ
रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ओवे सिंगारियल सोनियूं सोनियूं हूरा जंहिंजे लाइ साईं करीम फरमाइनि था पाण सगोरनि जो फरमान आहे एॾी उहे सोनियूं आहिनि जो उन्हनि मां हिकिड़ी हूर छड़ो दुनिया में लियो पाए त दुनिया में रोशनी करण जे लाइ सिज ऐं चंड जी ज़रूरत ई न पवे, एॾो उन्हनि जो हुस्न आहे। पिनीअ जी मिख बि उन्हनि जी नज़र ईंदी आहे। पाणी जॾहिं पीअण त उहो पाणी उहो निड़ीअ मां लहंदे बि नज़र ईंदो आहे, शीशे खां वधीक साफ़ नूरानियत जूं साहब उहे औरतूं अज़वाजुम मुतहरतुन वहुम फीहा खालिदून। ये पाक ज़ालूं आहिनि ईमान वारनि जूं। न महीने वारी पलीती ॾिठी अथऊं, न ॿार ॼमण वारी पलीती उन्हनि जे वेझो आहे, न नक वारी पलीती न नक वारी कराहत उन्हनि जे वेझो आहे, न मुंहं मां निकिरण वारी कराहत उन्हनि जे वेझो आहे। पाक ई पाक मुतहरतुन। दुनिया जी औरत खे हासिल करण जे लाइ आशिक वॾा जतन कंदो आहे। छोकिरीअ जे मालिकनि जा गाह बि कंदो त उन्हनि जा गाह पठा बि कंदो, लावारा बि कंदो, उन्हनि जा दिला बि भरींदो, उन्हनि जो काणाडो बि थींदो, माल बि ॾींदो। रब रहमान जेकी ईमान वारनि खे जन्नत जे अंदरि पाक बाज़ औरतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जे लाइ फरमाई जे हासिल करणियूं अथव त 5 वक़्त निमाज़ सां गॾु रमज़ान शरीफ़ जो एहतराम बि बजाड़ियो, ॾेई छॾींदोमांव। अहिड़ो त सुकून ऐं आराम उन्हनि सां मिलंदुनि। क़यामत जे ॾींहुं जॾहिं हिसाब किताब थियण खां बाद में हर हिकु माण्हूअ खे जन्नत जे बंगलनि ॾांहुं उमाइण जे लाइ मलाइकनि जी जमायत प्रोटोकॉल सां ॾींदा। अकेलो न वञे, वॾो उन्हनि खे प्रोटोकॉल मिलंदो। ओए जेकी हिफ़ाज़त करण वारा मलाइक दुनिया में असांजे ख़िदमत जे मथां मामूर थियल आहिनि, असांजा ख़ादम आहिनि। जिते आसमान जो सिज ऐं चंड असांजो ख़ादिम आहे। वशम्स वल कमर, ये आसमान जा सिज ऐं चंड बि असांजा ताबिउन मुसख़रातिम बे अम्रे। इन्हीअ सां गॾु गॾु अल्लाह ताला ये मलाइक बि असांजा ख़ादिम बणाया आहिनि। फरमायई वस्समाइ वत्तारिक़ वमा अदराक मत्तारिक़ुन नज्मुस्साक़िब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफिज़। तफ़सीर लिखनि था 300 मलाइक हिकु हिकु माण्हूअ जा मुहाफ़िज़न निगहबान आहिनि। राति जो जॾहिं इन हज़रत इंसान सुम्ही पवंदो आहे बि 10 मलाइक चौधारी उन जी हिफ़ाज़त जे लाइ बीहारिया वेंदा आहिनि। मतां हिन खे विछूं न तंग कनि, माकोड़ा न तंग करनि, केवलियूं न हिन जे नासनि में हली वञनि, कुआ न हिन जे अखियूं खाई वञनि, जिन्नात न हिन खे तकलीफ़ पहुचाइनि। अल्लाह ताला हज़रत इंसान जी हिफ़ाज़त जे लाइ मलाइक बीहारे छॾिया आहिनि। इहे हिन जा ख़ादिम आहिनि। हशरगाह में जॾहिं हिसाब किताब मुकमिल थी वेंदा,
ॿिन्ही पासनि खां, सड़क जे ॿिन्ही पासनि खां मलाइक बीठा हूंदा। प्रोटोकॉल सां प्रोटोकॉल ॾेई करे हज़ारे मलाइक हिक हिक जन्नतीअ जे पुठियां हलंदा। साईं हेॾां हलो, साईं तव्हांजो रस्तो हेॾां आहे। अॻिते जीअं जो जन्नत जे दरवाज़नि जे वेझो ईंदा, जेकॾहिं निमाज़ी घणो आहे त उहो निमाज़ जो दरवाज़ो छॾींदुसि। साईं हेॾे अचो साईं। रोज़ा इतवार रमज़ान शरीफ़ जी एहतराम करण वारो, निमाज़ूं ऐं क़ुरान मजीद सां मुहबत करण वारो त उहो बाबुर रैयान छॾींदुसि। साईं हेॾे अचो तव्हां। फरमायो सियाम वल क़ुरआन यशफ़आन लिल अब्द। क़यामत जे ॾींहुं उन्हीअ माण्हूअ जी रोज़ो बि शफ़ाअत कंदो त क़ुरान मजीद बि शफ़ाअत कंदुसि। ॿई बीठा हूंदा, योबा बीठा हूंदा। अल्लाह वटि इलाहुल आलमीन, ए रब रहमान, ए रब करीम, ए मेहरबान अल्लाह, इन बाने जी बख़्शिश फरमा, असांजे तरबखानीअ जे लाइ सिफारिश क़बूल फरमा। क़ुरान बि पंहिंजी जॻह ते बीही करे अर्ज़ न्याज़ कंदो, मुंहिंजा मौला करम फरमा। जिते कंहिंजी बि सिफारिश न हलंदी। यौम ला तजज़ी नफ्सुन अन नफ्सिन शैयन वला युक़बलु मिन्हा शफ़ाअतुन वला युअख़ज़ु मिन्हा अदलुन वला हुम युनसरून। कंहिंजी बि उन ॾियारे सिफारिश न हलंदी। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद इल्ला मन अज़न लहु रहमान व रदिय लहु कौला। हज़रत महबूब मुहम्मद करीम सैयदुल मुरसलीन जी शफ़ाअत खां बाद में जे शफ़ाअत हलंदी त रोज़ो बि सिफारिश कंदो त क़ुरान बि सिफारिश कंदुसि। अल्लाह साईं हिननि खे छॾ। सिफारिश क़बूल थी रवानो थियो। हेॾां बि उन दग जे मलाइकनि जी जमायत हूंदी, हिन पासे खां बि मलाइक हूंदा, फूल पतियूं झलियूं बीठा हूंदसि। उन रोज़ा आहे त उन आशिक क़ुरान मजीद वारे जे मथां, उन निमाज़ीअ जे मथां फूल पतियूं निशावर कंदा। ईअं हारींदसि मथां के दग ते वधी करे उन जे ॻिचीअ में उहे फूल पतियूं गुलाब जा गुल पाराईंदसि। मुबारकूं हुजनि तव्हांखे। हिन रस्ते सां गुज़रंदो बि हेॾां आवाज़ो ईंदो, मलाइक वॾे वात उन खे आवाज़ो ॾेई चवंदा, वक़ीलन सलामन सलामा। सलाम सलाम सलाम। मलाइक झुकी करे सलाम ॾींदसि, सलामन सलामा। ओ आशिक रब करीम जा अशद हुब्बन लिल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन सां दुनिया में मुहब्बत करण वारा, ख़ासि तौर ते जॾहिं रमज़ान जी पहिरीं तारीख़ बीठी, पंहिंजे निंडुनि खे घटि करे छॾी, मसरूफ़ियात दुनिया जी खे घटि करे छॾी, 24 कलाकनि में वॾो वक़्तु तूं क़ुरान मजीद जी तिलावत में, वॾो वक़्तु अल्लाह जी इबादत में गुज़ारियो, ॾुख ॾाखड़ा दुनिया में कटे आई, इहे वक़्त दुनिया जा ॾुखनि ऐं सूरनि जा गुज़ारे आहीं। उन मेहरबान रब जी मुहबत में 30 ॾिहाड़ा गुज़ारे आहीं। तव्हांजे नबीअ तव्हांजे मथां इहो इनाम रखियो त माहे सियाम में हिकु नेकी बराबरि 1000 हुई। तव्हां इन्हीअ जे तरफ़ तवजो न कयो, सिर्फ़ु इहो ख़्यालु दुनिया दिलि जे अंदरि दुनिया में तव्हां रखियो त इबादत कयूं था त रब रहमान राज़ी थिए। हेॾां बि आवाज़ ॾींदा, हिन वारा बि आवाज़ ॾेई चवंदा, सलामुन अलैकुम बिमा सबरतुम व निअम उक़बद्दार।
सलाम हुजे तुझे मता, सलामती हुजे तुझे मता माए सयाम में सुठे अंदाज सां गुज़ारण वारा, सियारे जी मौसम ही त थधे पाणीअ सां वुज़ू करण वारा, आहड़ जा ॾिहाड़ा हुया त गर्मीअ में पंहिंजे बिस्तरनि खे छॾे करे इबादत में गुज़ारण वारा, न ॾिठी आहड़ जे वक़्तनि खे, न ॾिठी उञ जी तकलीफ़ खे। कुल नार जहन्नम अशद हर्रा, सिर्फ़ इन्हीअ जे तरफ़ तवजो कई। हलियो आयो आहे तूं अचो से अचो अचो अचो, हेॾा मलाइक बीठा हूंदा हेॾा में, अचो से अचो अचो, महिरबानी फरमायो तव्हां पंहिंजा कदम रंजा खणी अचो। यह आयश ऐं आराम जी जॻह जन्नत तव्हांजे लाइ रब रहमान सिंगारी आहे। बाबे रैयान खां के गुज़रंदा, के बाबु सलात खां गुज़रंदा, जॾहिं जॾहिं पंहिंजे बंगलनि जे वेझो ईंदा परे खां ॾेखारियो वेंदो साईं ओ इहो तव्हांजो बंगलो अथव, सोन जे सिरनि सां ठहियल ज़बरजद याकूत मरजान जुड़ियल अथसि, मुश्क ऐं अंबर जो गारो लॻल अथसि, मोतियुनि सां सिंगारिया पिया आहिनि, वॾा वॾा उन्हनि जा बाग़ात उहे साम्हूं नज़र था अचनि, मथां तव्हांजा बंगला ठहिया पिया आहिनि, बंगलनि जे हेठां नहरूं थियूं पयूं वहनि। वमसाकिन तय्यबतन फी जन्नाति अदनिन ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। मथां बंगला ठहिया पिया आहिनि, हेठां नहरूं थियूं वहनि, माखीअ जी नहर थी वहे, पाणीअ जी नहर थी वहे, शराबे तहूर जो दरिया थो वहे, खीर जो दरिया थो वहे। वअदल मुत्तक़ून फ़ीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन। 4 दरिया तव्हांजे लाइ वहनि था, जंहिं दरिया मां पाणी पीअणु चाहियो तव्हांजे लाइ हाज़िर। ओ रोज़ाए तो निमाज़ सां मोहब्बत करण वारो, तव्हांजे लाइ जन्नत सिंगारी वई आहे। ओ ये बंगलात ये महलात, तव्हांजी नज़र घटि थी वेंदी बंगलो ऐं उन्हीअ जी एराज़ी घटि न थींदी। वजन्नतिन अर्दुहा अस्समावात वल अर्द, एॾी वॾी जन्नत। अचो साईं तव्हां पंहिंजे बंगले में दाख़िल थियो, फिलाना साईं, टीरा साईं, मटीरा साईं, ओ इज़त वारा, शान वारा, मर्तबे वारा जन्नती जवान साईं, तव्हां पंहिंजे बंगले ते हलो। तव्हांजे बंगले जे ॿाहिरां नालो बि लिखियलु आहे त कसरे फिलां, कसरे फिलां। हलो साईं, साईं जन जीअं जो पंहिंजे बंगले जे अंदरि दाख़िलो वठंदा, कतारुनि में अंदरि उन्हीअ जा नौजवान ग़िलमान इंतज़ार में हथ दॿजा ॿधियूं पंहिंजूं नज़रूं झुकायूं बीठा आहिनि। अल्लाह साईं जो क़ुरान मजीद फरमाए थो, विल्दानुम मुख़ल्लदून, वो वे नौजवान छोकरा, इज़ा रअयतहुम हसिबतहुम लुअलुअम मंसूरा। उन्हनि जे अखियुनि मां तजल्ला सिर्फ़ न निकिरंदा मगर मोती जहिड़ो किरनि था पिया। उन्हनि जो हुस्न एॾो त तेज़ हूंदो ॼण त उन्हनि जे मुंहं मां मोती था पिया किरनि। वॾा वॾा संदर लॻियल आहिनि, हेॾां बि तूल विहाणा, हेॾां बि तूल विहाणा, मखमल जा कालीन लॻा पिया आहिनि। दुनिया में अहिड़ो कालीन न कंहिंजे अखि ॾिठो आहे, न कंहिंजे दिमाग़ में अहिड़ो ख़्यालु आयो। अहिड़ा भला भला बिस्तरा ऐं कालीन रब करीम उन जन्नतिन खे अता फरमाईंदो। उन जन्नती जवान जूं ज़ालूं बि उन सां गॾु अची उन तख़्तगाह ते वेहंदियूं। अल्लाह से फरमाए थो, हुम वअज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन, लहुम फ़ीहा फ़ाकिहतुन व लहुम मा यद्दऊन, सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम।
वो जन्नती जवान पांजे घर वारनि सां जॾहिं टेक लॻायूं जन्नत जे पाशे जे हेठां वेठो हूंदो आराम सां वेठो हूंदो करार सां सुकून वठंदो हिकदमि मथां आवाज़ ईंदो सलामुन क़ौलम मिर रब्बिर रहीम रब रहमान चवंदो जन्नती जवान अस्सलामु अलैकुम सलाम रब रहमान जे तरफ़ खां ईंदो सलाम खां बाद में उहे नौजवान छोकिरा सोन जे गिलासनि में उन जे लाइ शरबत आणींदा वयुस्क़ौन फ़ीहा कअसन कान मिज़ाजुहा ज़ंजबीला सुंड मिलियल शरबत उन जे ख़िदमत में पेश कंदा साईं पियो कुरान मजीद जे ॿियनि आयतुनि में अल्लाह साईं फरमाए थो वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा रब रहमान फरमाईंदो अॼु मां मेज़बान आहियां तव्हां महिमान आहियो मां तव्हांखे शराब पाक पीआरियां थो सक़ाहुम रब्बुहुम अल्लाह साईं उन्हनि खे पाण शराब पाक पीआरींदो जे वॾनि वॾनि महफ़िलनि में मेज़बान घुमंदो वतंदो आहे उन जा नौकर चाकर शरबत खणी घुमंदा आहिनि अदा हिन खे ॾिजाए अदा हे मुंहिंजो महिमान थी अदा हिन खे मुंहिंजो इहो शरबत पीआ अल्लाह साईं फरमाए थो उहे ग़िलमान जन्नत में घुमंदा वतंदा रब रहमान फरमाए थो मुंहिंजो हुकुम ईंदो हिन मुंहिंजे महिमान खे पीआरियो हिन खे पीआरियो हिन खे पीआरियो हिन खे पीआरियो ये सॼी अज़मत बाबरकत महीने रमज़ान जे करे हूंदी साईं जन फरमायो अवलहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार पहिरियां 10 ॾींहं रहमत आहे विचां मग़फ़िरत आहे आख़िरी ॾहाको जहन्नम खां आज़ादी आहे साईं जन फरमायो दली फरहतान लिस्साइम फरहतान रोज़ेदार खे बख़्शूं ॾींदासीं फरहतुन इंद इफ़्तारिही व फरहतुन इंद लिक़ाइ रब्बिही हिकिड़ी ख़ुशी उन खे दुनिया में ॾींदासीं जॾहिं रोज़े खोलण महिल हर क़िस्म जा तुआम उन जे अॻियां पिया हूंदा साईं करीमन फरमायो रमज़ान शरीफ़ खां अलावा ॿियनि महीननि में थधो पाणी विझे करे पीअंदो त उन जी पुछा थींदी माए सियाम में जंहिं बि क़िस्म जा जेतिरा बि मशरूब कम आणे कहिड़ा बि मेवा जात इफ़्तारीअ जे वक़्त में या सहरीअ जे वक़्त में खाए उन जी पुछा न हूंदी लिस्साइम फरहतान फरहतुन इंद इफ़्तारी हिकिड़ी ख़ुशी उन खे इफ़्तारीअ जे वक़्तु मिलंदी जेकॾहिं जॾहिं सभु ताम अॻियां पिया हूंदसि इंतज़ार में आहे त अज़ान कन ते पवे सिज लहे त मां रोज़ो खोलियां साईं जन फरमायो त उन महिल जा बि दुआ घुरंदो रब रहमान क़बूल फरमाईंदो सलासतुन ला तुरद्दु दअवतुहुम अस्साइमु हीन युफ़्तर वल इमामुल आदिल व दअवतुल मज़लूम 3 माण्हुनि जी दुआ कॾहिं बि रद न थींदी आहे रोज़ेदार जॾहिं इफ़्तार करे उन महिल मज़लूम जी दां ऐं आदिल बादशाह जी फरियाद इहा कॾहिं बि न मोटंदी आहे रोज़ो खोले थो उन महिल दुआ कयूं मुंहिंजा मौला मुझे मथां भी करम फरमा, मुझे बच्चन जे मथां भी करम कर, मुझे घर वारन ते भी करम कर, साईं जी सजी उम्मत रे खैर कर, असांजे बच्चन दे खैर फरमा, असांजे घरन दे खैर फरमा। अल्लाह करीम असांजे ऐं असांजे दोस्तन जे रिज़्क़ में, रोज़ीअ में, इज़्ज़त में, आबरूअ में बरकतूं अता फरमा। क़बूल थी वई। साईं जन फरमायो त हिक ख़ुशी इफ़्तारीअ जे वक़्त में ॾींदोमांसि ऐं ॿी ख़ुशी क़यामत जे ॾींहुं जॾहिं जन्नत में हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन, पंहिंजे घर वारनि सां गॾु जॾहिं जन्नत जे बंगलनि में टेक लॻाए तकियनि सां वेठो हूंदो,
मां रब करीम उन्हीअ महिल ख़ुशी ॾींदोमांइ जो मां पंहिंजा पर्दा हटाईंदुमि ऐं पर्दा हटाए पंहिंजो दीदार नसीब फरमाईंदोमांसि। हिकु ख़ुशी हुनखे उन्हीअ महिल मिलंदी, ॿई ख़ुशियूं मुंहिंजा दोस्त। माहे सियाम वॾी फज़ीलत नज़मत वारो आहे। साईं जन फरमाइनि था त बनी कलब जे बकरनि जे वारनि जेतिरा गुनाहगार हर रोज़ इफ़्तारीअ जे वक़्त में माफ़ कया वेंदा आहिनि। वरी 30 तारीख़ या 29 तारीख़ुनि जो हिसाब लॻाए इन्हीअ खां ॾहूं ईद जी राति जो जहन्नम खां हुज़ूर जे उम्मत जा गुनाहगार आज़ाद कया वेंदा आहिनि। इहा उनजे साअतुनि जी बरकत आहे। साईं जन फरमायो त आख़िरी 10 ॾींहंनि में 5 रातियूं रब रहमान असांखे अता फरमायूं त क़द्र जी राति वरी एतिरी रब करीम आसानी फरमाई त उन 5 रातियुनि मां हिकु राति अता फरमायईं। एतिकाब कयो मस्जिदनि में मर्द, घरनि में मायूं, एतिकाब में वेहो। वअंतुम आकिफून फिल मसाजिद तिल्क हुदूदुल्लाह। मस्जिदनि में मर्द वेही एतिकाब करनि, औरतूं घरनि में वेही करनि। हिकु राति जी इबादत 1000 महीननि जी इबादत खां बहितर आहे। खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह। इन्हीअ राति क़द्र वारी राति में अल्लाह ताला जा मलाइक जिब्रील जे अॻवाणीअ में ज़मीन ते लही था अचनि। सॼी रूह ज़मीन ते घुमनि था, अल्लाह जी रहमत खे आम था करनि। सॼी रूह ज़मीन ते अल्लाह जा मलाइक सैरो सफ़र था करनि। किथे मजलिसूं, किथे महफ़िलूं, किथे क़ुरान मजीद जी तिलावत आहे, उते वेही था रहनि। 4 माण्हू वेही करे क़ुरान मजीद जी तिलावत ॿुधनि था त उन्हनि जी ख़ाली जॻहुनि ते अल्लाह जा मलाइक था वेही रहनि। नबी साईं जन बि फरमायो जॾहिं बि का बि परेशानी मूंखे लाइक़ थींदी अथमि त उन महिल क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आहियां या निमाज़ जे लाइ उथी बीहंदो आहियां जो क़ुर्रतु ऐनी फ़ी सलात, निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। साहबी उत क़ुरान मजीद पढ़ त मां मोहम्मद करीम ॿुधां। असां बि चवंदा साईं तव्हांजे मथां नाज़िल थियो आहे। पाण फरमायूं त मुंहिंजी दिलि थी चवे त अॼु मां तव्हांजे वातां क़ुरान मजीद ॿुधां। अल्लाह जे क़ुरान मजीद जी तिलावत ॿुधण सां रूह खे राहत ईंदी आहे, पंहिंजे रूह खे तस्कीन ऐं सुकून मिलंदो आहे, रूह खे ख़ुराक मिलंदी आहे। बार बार क़ुरान मजीद पढ़ो ऐं क़ुरान मजीद जी तिलावत पाण बि कयो ऐं ॿियनि खे बि क़ुरान मजीद पढ़ण जी तरग़ीब अता फरमायो। असां बि सॻो राति लातादाद ख़तम रमज़ान शरीफ़ में पढ़ंदा हुआ। तरावियुनि में अलॻि, निमाज़ तहजुद में अलॻि, उन खां अलावा घुमंदा फिरंदा बि वतन ज़बान ते रब जे क़ुरान मजीद जी तिलावत बि हलंदी। एॾो उन्हनि खे क़ुरान मजीद सां मुहबत हुई। नबी साईं जन बि उन्हनि खे हिदायत अता फरमाई त क़ुरान मजीद सां प्यार रखो। हिकिड़े अखर पाण सां 10 नेकियूं, अलिफ लाम मीम 3 अखर आहिनि त 30 नेकियूं, 30 दर्जा बुलंद, 30 गुनाह माफ़। रब करीम उन जे दर्जात में बि इज़ाफ़ो फरमाईंदो आहे। वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। साईं जन जॾहिं निमाज़ पढ़ंदा हुआ त मलाइक मके जा काफ़िर ज़ालिम शैतान सिफ़त जी ॿाहिरि बि लुड़कंदा।
जे साईं जन के कुरान मजीद जी तिलावत करणु न ॾियनि ऐं असहाबनि खे कुरान मजीद जी तिलावत ॿुधणु न ॾियनि। रमज़ान शरीफ़ जीअं पिए साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरान मजीद जी तिलावत में इज़ाफ़ो फरमाइश ॾींदा। का घड़ी बांधी घटि हूंदी जो कुरान मजीद खां पंहिंजो पाण खे मौक़ूफ़ रखनि। मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला जल जलालहू अवां असांखे बि माहे सियाम में इबादतुनि ऐं रियाज़तुनि करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रोज़ा रखूं ऐं रोज़े जो एहतराम बि कयूं। इहो रोज़ो चलो हिन उम्मत ते फ़र्ज़ न थियो आहे, अॼनि उम्मतुनि ते बि फ़र्ज़ हुया। ॿिनि जॻहुनि ते अल्लाह साईं फरमाए थो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। रमज़ान जो महीनो भलारो महीनो जंहिंमें क़ुरान मजीद नाज़िल थियो क़द्र वारी राति में। क़ुरान मजीद रमज़ान जे महीने में आयो। नबी साईं जन जे क़ल्ब मुबारक जे मथां अल्लाह ताला पहिरियों क़ुरान मजीद खे लाथो। सारी कायनात में भली जगह क़ुरान मजीद जे रखण जी हुज़ूर जो क़ल्ब मुबारक नज़्ज़ल अला क़ल्बिक। असां क़ुरान मजीद तुझे दिल जे मथां लाथो आहे। यानी दिल एडी पाक साफ़ मुनक़्क़ा मुसफ़ा हुई जो क़ुरान मजीद सारी कायनात का वधिक हुज़ूर जे क़ल्ब मुबारक ते आयो। इहे बि क़ुरान मजीद में फरमाए इन्ना अरदनल अमानत अलस समावाति वल अर्दि वल जिबाल। जबलनि खे चयोसीं, आसमाननि खे चयोसीं, ज़मीन खे चयोसीं त क़ुरान ॾियो न मुंहिंजा परवरदिगार। इहो बार तमामु ॻरो आहे। क़ुरान मजीद जो बार जबलनि ते जॾहिं क़ुरान मजीद लाहिण जो इरादो कयोसीं त जबल फाटी पिया मिन ख़शियतिल्लाह। पर इहो क़ुरान मजीद हुज़ूर जे क़ल्ब मुबारक जे मथां आयो आहे। तजल्ली ख़ास मूसा नबीअ खे लॻी, मूसा बेहोश थी वियो। क़ुरान मजीद जी ख़ास तजल्लीअ सां हुज़ूर जे क़ल्ब मुबारक जे मथां नाज़िल फरमाईसीं। जलाल सारो हुज़ूर जे क़ल्ब मुबारक में आयो। जमाल बणिजी इहो क़ुरान मजीद उम्मत ताईं अची पहुतो। एॾो एहसान रब फरमायो। इहे बि क़ुरान मजीद में फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ईमान वारो, ये रोज़ा सिर्फ तव्हां ते फ़र्ज़ न कया अथई, अॻियनि क़ौमुनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ हुया। असांखे ज़रूरी न आहे जो सिर्फ तव्हांखे बुखो ऐं उञारो रखूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जीअं तव्हांजी ज़ुबान ऐं तव्हांजो जिस्म उञ ऐं बुख जे करे झलियल आहे, ईअं तव्हां सॼो ॾियारो गुनाहनि खां बि पंहिंजो पाण खे झलियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तव्हां रोज़ो रखंदव, गुनाहनि खां पाण खे बचायो त तत्तक़ून, जीअं तव्हां परहेज़गार थियो, अंदरि ॿाहिरि तव्हांजो साफ़ थी वञे। इहे लफ़्ज़ बि फरमायूं। फरमाए थो रोज़ेदार जे वात जी बूअ मिन रिहिल मिस्क अल्लाह वटि मुश्क खां वधीक फ़ज़ीलत रखे थी। ज़ाहिर में त रोज़ेदार जे वात मां अजीब ग़रीब बू ईंदी आहे, पर रब रहमान फरमाए थो इन्हीअ खे मां मुश्क खां बि वधीक अहमियत ॾिनी आहे। रोज़ेदार जे रोज़े जो एहतराम करण बि असांजे मथां लाज़िम आहे। कंहिं बि रोज़ेदार खे ॾिसो त उनजे साम्हूं न खाओ। जेकॾहिं का शरई मजबूरी आहे त लिकी करे अलॻि वेही करे रोज़ेदार खां खाओ पीओ।
शरई हवाले सां, बाक़ी न त एहतराम लाज़िम। माह सियाम गुज़रण खां बाद में उहे बरकतूं ॿिनि महीननि में न मिलंदियूं आहिनि जेकी माह सियाम में मिलनि। अल्लाह साईं इन महीने मुबारक के अज़मतुनि ऐं फज़ीलतुनि सां भरे छॾियो आहे। हिन जी हर राति हर घड़ी हर ॾियारो अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां भरपूर आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अवां ऐं असांखे इन माह सियाम में इबादतुनि ऐं रियाज़तुनि करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।